नादरीन तव्हां ॾिसते आहियो अक्सर न्यूज़। नादरीन तव्हांखे ख़बर ॾींदा हलूं टंडोलयर खां टंडोलयर झंडू मरी भरिसां मशाक होती थाणे जे अदवारी ॻोठ रमज़ानपुरी जे रहवासी प्रावी उस्ताद खां टंडोलयर सिटी में रोक रक़म फुर तफ़सील मूजिब यूसी मीराबाद जे ॻोठ दोस्त मोहम्मद दर्स में पढ़ाईंदड़ उस्ताद मोहरम खान कोरी वलद दोदो कोरी 3 ॾींहं अॻु पंहिंजी पघार खणण लाइ टंडोलयर जे NBP बैंक मां पघार खणी ईद जी ख़रीदारीअ लाइ बाज़ार जे तरफ़ वञी रहियो हो त रस्ते में अणसुञातल फोर एरिगेशन मुलाज़िम सलाईंदड़ अली कुलसुम इब्राहिमी उस्ताद खे नशोरी पघार जा 35,500 रुपया हज़ार रोक रक़म फुर करे बेहोश वारी हालत में छॾे फरार थी विया, जंहिंजी NCA सेक्शन थाणे टंडोलयर ते पिणु दाख़िल कराई वञी आहे। हुन अक्सर न्यूज़ सां ॻाल्हाईंदे अपील कंदे IG सिंध RPO हैदराबाद SSP टंडोलयर ऐं ॿियनि बस वारनि अमलदारनि खां मुतालबो कयो आहे त हुन सरगर्म टोले ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे मूंसां इंसाफ़ कयो वञे। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर नदीम बुलेदी, अक्सर न्यूज़ टंडोलयर। गर्मी लगी पे तव्हां मूंसां गॾु वियो मुंहिंजो न तव्हां भले वञो ऐं चिन हिकिड़े मिंट लाइ पे हाणे गर्मी लगी पे तव्हां मूंसां गॾु वियो ऐं हुन सां गाॾीअ ते जीअं ई वेठुसि त हुन मूंखे चयो त यार असांजो साहब जेको आहे सो हुनजो छोकिरो आहे बीमार 8-10 लख रुपया हुन ख़र्चु करे छॾियो आहे। हाणे अलाए असां हुनखे ॾिनो पैसे वारो माण्हू आहे ऐं हाणे छोकिरो हुनजो चङो भलो थी वियो आहे। अहिड़ा कंहिं माण्हू आहिनि पाण वटि ग़रीब मिसकीन बेवा जिन लाइ उहो कुझु उन्हनि जी मदद करे थो हिन भलारे महीने जे हिसाब सां, माना कुझु जीअं राशन पाणी आहे हेॾां ऐं कुझु पैसा बि ॾिए थो। मुंहिंजो आहिनि माण्हू जीअं हाणे तूं छा कंदो आहीं, मुंहिंजो उस्ताद आहियां जीअं यार हाणे तूं प्यारो माण्हू आहीं ऐं उहो साहब वीचारो जेको हिकिड़ी मदद थो करे तोखे असीं हिकिड़े माण्हूअ लाइ सामान ॾियूं था, उहो महिरबानी करे खणी होसीं ताईं पहुचाइजांइ, सवाब जो कमु पए। मूं बि सोचियो त हाणे ॻोठ थो वञा त सामान खणियो वेंदुसि, बाइक ते उते लथासीं त हुन लहण शर्त पंहिंजे इमरान खे फ़ोन कयो त बाबा उहो जेको साहब वारो सामान आहे न उहो खणी अचो, मस्जिद जेका आहे उन वटि असीं हमरा आहे उनखे था ॾियूं। जीअं ई असीं बाइक तां लही उते वेठासीं त हुन मूंखे पहिरीं पैसा ॾिना 3,000 रुपया ॾिने, चई हाणे सामान अचे थो कटो अचे थो पोइ ताईं भले वापसि वञो। मूं त अख़बार में पढ़ी, हू वियो थो वरी पासे तां पोइ होटल हो या को दुकान हो अलाए छा हुते वियो थो, पाणी खणी आयो, बर्फ़ बि थोरी खणी आयो, बोतल बि खणी आयो नंढी सिलाइस ऐं नंढो मिनरल वाटर इहा 20 रुपया वारी अची मुंहिंजे पासे में वेठो, हुन गिलास बि हुन वटि हुआ, उन में पाणी बधोद कई त उहो बोतल खे बधोद कई, पाणी बि मूं पीतो हुन बि पीतो, बोतल बि हुन बि पीती मूं पीती, जंहिंमहिल मूं बोतल पी बस कई न गिलास रखी हुन खां पोइ मूंखे का ख़बर कान रही। मुंहिंजे खीसे में जेको त मुंहिंजो 3,500 अॻु में पियल आहे, 32,000 मूं जेको त पघार खयो टोटल मुंहिंजे खीसे में 35,000 हुआ। ऐं त बेहोश थी वियुसि हलियो, का ख़बर